में शॉपिंग जो वक्त खत्म। सुभाणे का सिंध में भी मुकम्मल लॉकडाउन होंदो। शॉपिंग सेंटर ऐं वॾा कारोबारी मर्कज़ 16 मई ताईं बंद होंदा। किरियाने सब्जियुनि ऐं खीर जे दुकाननि खे शाम 6 वॻे ताईं खोलण जी इजाज़त हूंदी। मेडिकल स्टोर खुलियल रहंदा। इस्लामाबाद पंजाब में अॼु खां ई मुकम्मल लॉकडाउन। शॉपिंग सेंटर तोड़े वॾा कारोबारी मर्कज़ बंद थियल। ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान में भी पाबंदियूं वधीक सख़्त कयूं वयूं। पाकिस्तान ऐं सऊदी अरब लाॻापन ऐं सहकार खे वधाइण ऐं मज़बूत करण लाइ सऊदी पाकिस्तान सुप्रीम कोऑर्डिनेशन काउंसिल क़ाइमु करे वरिती। वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान जी मुलाक़ात बाद काउंसिल जे क़याम बारे मुआहिदे ते सहियूं कयूं वयूं। पधरनामे में चयो वियो आहे त समूरनि शोबनि में लाॻापा वधाइण ते इतफ़ाक़ कयो वियो। वज़ीर आज़म सऊदीअ जी ख़ुदमुख़्तियारी ऐं इलाइक़ाई सालमियत लाइ हिमायत जारी रखण जी ख़ातिरी कराई। शहबाज शरीफ के अदालती फैसले बावजूद परॾे वञण जी इजाज़त न मिली। शहबाज शरीफ लंडन वञण लाइ लाहौर एयरपोर्ट पहुतो त खेसि इमिग्रेशन मलदारनि रोके वरितो। शहबाज शरीफ ऐं अता तारड़ इख़्तियारनि खे अदालती हुकुम बि ॾेखारियो। 1.5 कलाक जे इंतज़ार खां पोइ शहबाज शरीफ इजाज़त न मिलण ते वापसि घर रवानो थियो। लाहौर हाई कोर्ट शहबाज शरीफ जो नालो ब्लैक लिस्ट में कढण जो तस्दीक थियल हुकुम लाॻापियल इदारनि खे मोकिले छॾियो। अदालत पारां तस्दीक थियल हुकुम जी कॉपी वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी FIA जे DG ऐं इमिग्रेशन जे DG खे उमाणी वई। शहबाज शरीफ जी लीगल टीम जी मौजूदगीअ में लाहौर हाई कोर्ट लिखत में हुकुम जारी कयो। अदालती हुकुम मैसेंजर जे ज़रिए घरू वज़ारत खे मोकिलण वारी शहबाज शरीफ जी वकीलनि जी इस्तदा रद्द। साबित थी वियो त सिलेक्टेड हुक्मरान शहबाज शरीफ का केतिरा ॾिनल आहिनि। जाली हुकूमत अदालती फ़ैसिले जी बि भञकड़ी कई। नून लीग जी नाइब सदर मरियम नवाज़ जो ट्वीट। नून लीग तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त कंहिं दहशतगर्द खे रोकण लाइ संदसि नालो ब्लैक लिस्ट कयो वेंदो आहे। हुकूमत अदालत जे फ़ैसिले जी तौहीन कई। इमरान अपोज़िशन खे इंतकाम जो निशानो बणायो। शहज़ाद अकबर निज़ाम खे यरगमाल करे छॾियो आहे। ब्लैक लिस्ट में नालो विझण या कढण FIA जे डायरेक्टर जनरल जो इख्तियार आहे। अदालती फ़ैसिले तहत नालो कढण लाइ दरख़्वास्त न ॾिनी वई। ज़बानी ॻाल्हियुनि ते रिकॉर्ड में तब्दीली नथी करे सघिजे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त हुकूमत फ़ैसिले ख़िलाफ़ अदालत सां राबितो कंदी। मुमलिकती वज़ीर फ़ारूक हबीब चयो आहे त शहबाज शरीफ उंदाहीअ में भॼण जी कोशिश कई। PP सिंध जी अवाम खे माफ़िया हवाले करे छॾियो आहे। बिलावल सिंध में गुरबत ख़त्म करण ते ध्यानु ॾे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी PTI हुकूमत जे मुआशी पॉलिसियुनि ते तनक़ीद कंदे चयो आहे त हुकूमत हींअर ताईं $33 अरब खां वधीक परॾेही कर्ज़ वठी चुकी आहे ऐं हर पाकिस्तानी शहरी पौणा 2 लख रुपयनि जो कर्ज़ी थी चुको आहे। दिफ़ाई बजट लाइ बि हुकूमत वटि पैसा न हूंदा। हुकूमत कर्ज़ वठी पंहिंजी आमदनीअ खां 10 खरब रुपया वधीक ख़र्च करे चुकी आहे। तरक़ियाती प्रोग्राम ते 40% हिसो ख़र्च थींदो त मुआशी तरक़ीअ जा टारगेट कीअं पूरा थींदा। सिंध हुकूमत कराची ऐं हैदराबाद में बहराड़ी जो डोमिसाइल रखंदड़ ऑफिसर जी मुक़ररी बाबति NAB खे तफ़सील ॾियण खां इनकार करे छॾियो। तफ़सील ॾियण लाइ समूरनि सेक्रेटरीज़ कमिश्नर्स ऐं DCs खे लिखियल लेटर बि वापसि। NAB सिंध हुकूमत खां बहराड़ी जे डोमिसाइल्स ते कराची ऐं हैदराबाद में मुक़रर ऑफिसर्स जा तफ़सील घुरिया हुआ। NAB जे ख़त खां पोइ SNGAD सेक्रेटरीज़ कमिश्नर्स ऐं DCs खे ख़त लिखी तफ़सील NAB वटि जमा कराइण जो हुकुम ॾिनो हो। NCOC मुल्क में कोरोना सबब बंद कयल तालीमी इदारनि जी बंदिश में 23 मई ताईं वाध करे छॾी। NCOC चयो आहे त कोरोना जी मौजूदा सूरतहाल सबब वधीक फ़ैसिलो 18 मई ते थींदड़ इजलास में कयो वेंदो। NCOC पहिरीं 16 मई ताईं
तालीमी इदारा बंद करण जो फ़ैसिलो कयो हो। मुल्क में कोरोना विघे 120 शहरी हयातियूं विञाए वेठा। 4199 केसिस ब रिपोर्ट। NCOC मूजिब फौतन जो अंग 18,797 ऐं कोरोना जे मजमूई मुतासिरन जो तादाद 8,54,240 थी वियो। मुल्क में मस्बत केसिस जी शरह 8.54 थी वई। सिंध में कोरोना विघे 4 मरीज फोत, 911 नवा केसिस बि ज़ाहिर। सूबे में कोरोना विघे फोत थींदड़नि जो अंग वधी 4,726 थी वियो। कराची में 588, हैदराबाद में 136, बदीन में 36, लाड़काणो में 29 ऐं शहीद बेनज़ीराबाद में घोटकी में 17 नवा केसिस ज़ाहिर थिया। बिलावल भुट्टो जे नोटिस बाद वॾे वज़ीर जो एक्शन। मरीर जे सिंधी वसंदियुनि ते बहरिया टाउन जे इंतज़ामिया सां गॾु काह कंदड़ असिस्टेंट कमिश्नर मुख़्तियारकार ऐं SHO गडाफ समेत 4 अमलदारनि खे उहिदनि तां हटाए छॾियो। ॻोठाणनि ते हमिलो करे ज़ख़्मी कंदड़ बहरिया टाउन इंतज़ामिया मथां केस दाख़िल। नासिर हुसैन शाह पारां बहरिया टाउन जे गार्ड जे हमले में ज़ख़्मी थियल ॻोठाणनि जी अयादत ऐं इलाइक़े जो दौरो। नासिर हुसैन शाह चयो आहे त मक़ामी माण्हुनि जे हक़नि जो मुकमल तहफ़ुज़ कयो वेंदो। मलीर जे क़दीमी वसंदे सिंधियुनि ते बहरिया टाउन इंतज़ामिया जी चढ़ाई ख़िलाफ़ सॼी सिंध में एहतजाज। मुख़्तलिफ़ सियासी जमायतुनि जे सॾे सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे धरना हया विया। मुज़ाहिरनि जो चवणु आहे त सिंध हुकूमत मलीर जे क़दीमी वसंदियुनि जो तहफ़ुज़ यक़ीनी बणाए। वालिदैन खे घरां कढणु ॾोहो हूंदो, जंहिं ते 1 साल क़ैद ऐं ॾंड जी सज़ा मिलंदी। सदर आरिफ अलवी ऑर्डिनेंस जारी करे छॾियो। ऑर्डिनेंस मूजिब घर औलाद जी मिल्कियत हुजे या किराए जो, पोइ बि औलाद वालिदैन खे घर मां कढी न सघंदो। ऑर्डिनेंस ज़रिए वालिदैन खे बि तहफ़ुज़ फ़राहम थींदो।